सर इलेक्शन हो हाँ सही है सही है साईं का अनाउंसमेंट करें पोइ ॻाल्हायूं जाणे ॻाल्हायूं अनाउंसमेंट सिंध हाई कोर्ट सखर जे फ़ैसिले जी रोशनी में इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां इलेक्शन 5/2026 जो मुक़ररु कयल शेड्यूल मुताबिक़ पेटअलिफ ज़िला घोटकी जी इलेक्शन में तारीख़ 13/3/2026 ते सिर्फ़ हिकु उस्ताद दोस्त पैनल नॉमिनेशन फॉर्म दाख़िल करायो ऐं ॿियो केर बि मुक़ाबले लाइ कंहिं बि पैनल मुक़ाबले लाइ नॉमिनेशन फॉर्म दाख़िल न करायो। तंहिं करे उस्ताद दोस्त पैनल जे हेठियां उहिदेदारनि खे बिना मुक़ाबले फातिह करार ॾिजे थो। फार्म 3 वरिता विया हुया, दाख़िल हिकिड़ो थियो। सदर ज़मीर हुसैन महर, सीनियर नायब सदर सैयद मोहम्मद अली शाह, नायब सदर फीमेल अरबेली सुमरो, जनरल सेक्रेटरी एहसान अली झटियाल, डिप्टी जनरल सेक्रेटरी वसीम कादिर सुमरो, ज्वाइंट जनरल सेक्रेटरी फीमेल फौजिया यासीन आराई, मालियात सेक्रेटरी नवाब अली शर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी हाकिम लाल, ऑफिस सेक्रेटरी आबिद हुसैन वलाची। ये दोस्त बिना मुकाबले फातिह करार ॾिना विया। सभिनी दोस्तनि खे मुबारक, लख लख मुबारक हुजनि। बिलख़ुसूस साईं सिकंदर अली साहब खे बि मुबारक। 2 मिंट मां ॻाल्हायां पोइ इजाज़त वठो। हा साईं आबिद ॻाल्हाईंदो बस साईं ॻाल्हायो जी साईं जी ॻाल्हायो। जुमे जो टाइम आहे उनखे वाइट कयो। साईं ॻाल्हायो। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। लाइक़े इज़्ज़त व एहतराम पेटअलिफ घोटकी ज़िले जो सदर साईं ज़मीर अहमद महर साहब, जनरल सेक्रेटरी साईं एहसान अहमद झतियाल साहब ऐं सदस्य कैबिनेट ऐं हिते मौजूद पेटअलिफ जो सीनियर असांजो साथी साईं हज़ूर बख्श महर साहब, साईं असांजो सीनियर साथी साईं इखलाक अहमद खोखर साहब, असांजो सीनियर साथी साईं गुलाम मुस्तफ़ा महर साहब ऐं तालकनि जा ॿिया जेके दोस्त बीठा हो, सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो सलाम। सभ खां पहिरियां ई मां साईं ज़मीर अहमद खे, साईं एहसान झतियाल साहब खे, उन्हनि जी कैबिनेट खे ऐं घोटकी ज़िले जे सभिनी उस्तादनि खे साईं जन जे बिना मुक़ाबले चूंडिजी अचण ते दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश थो कयां। ऐं साईं जन मूं कवि उमेद थो रखां त घोटकी ज़िले जे उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ पाण पतोड़ींदा रहंदा ऐं उस्तादनि जी ख़िदमत बिना मतभेद ऐं ज़ात जे कंदा। पेटअलिफ अंदरि घोटकी ज़िले जो हमेशह निमाया किरदारु रहियो आहे ऐं हीअ जेका असांजी टीम आई आहे, ॾिसो त अॼु खां 5 ॾींहं अॻ में जेका असांजी हिते क्रीम मौजूदु आहे, कंहिंजो मुंहुं ओलह जे तरफ़ हुयो, कंहिंजो मुंहुं ॾखण जे तरफ़ हुयो, कंहिंजो मुंहुं ओभर जे तरफ़ हुयो, कंहिंजो मुंहुं उतर जे तरफ़ हुयो, पर हिन दोस्तनि जी मोहबत, दोस्तनि जे ख़ुलूस अॼु साबित कयो त असां सभिनी जो मुंहुं उभरंदड़ सिज जे तरफ़ ऐं असां सभु हिक ई प्लेटफॉर्म ते मुतहद आहियूं ऐं मुतफ़िक़ आहियूं ऐं उस्तादनि जे मसइलनि खे हल करण जे लाइ असां सभु गॾिजी करे घोटकी ज़िले जे उस्तादनि जी बिना ज़ात ऐं मतभेद जे ख़िदमत कंदासीं। दोस्तनि में इख़्तिलाफ़ जमूरत जो हुस्न थींदा आहिनि। कल्ह ताईं बि 3 फार्म घोटकी अंदरि वरिता विया। दोस्तनि चयो मुक़ाबिलो मां चयो इहा बि हिकिड़ी जमूरत आहे, पर हीअ जेके मुंहिंजा महबूब आहिनि, मां चयो मूंखे उन्हनि महबूबनि जो नंबर त ॾियो, मां पंहिंजे महबूबनि सां ॻाल्हायां त सही। पर जॾहिं 3 फार्म वरितल महबूबनि सां मां ॻाल्हायो ऐं उन्हनि महबूबनि साईं गुलाम मुस्तफ़ा महर साहब, साईं इखलाक अहमद खोखर साहब ऐं साईं हज़ूर बख्श साहब, ॿियनि दोस्तनि जेका मूंखे मोट ॾिनी, जेका मुंहिंजी इज़त कई, जेको मूंखे अहसान कयो, उहो ज़िंदगी भर तव्हां दोस्तनि जो लाहे न सघंदो। ऐं दोस्तनि सभु इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिक प्लेटफॉर्म ते मुतहद थिया ऐं अॼु फार्म में सभु दोस्त गॾु आहिनि। राति ताईं जेके दोस्त क्यास आराई पिया कनि त घोटकीअ ज़िले में मुक़ाबिलो थींदो,
जंहिं साईं गुलाम मुस्तफा फार्म वरितो उहो साईं तव्हांजे साम्हूं आहे साईं इखलाक अहमद खोखर साहब उहो साईं तव्हांजे साम्हूं आहे साईं इखलाक अहमद खोखर जी फिराक दुनिया खे मां न पर सभु दोस्त उन खे सलाम था कनि साईं अब्दुल हक मलिक नाराज़ी फार्म वरितो मुंहिंजो नंबर अटे न पियो करे पर जॾहिं हुन सां ॻाल्हि थी त हिन महबूब दोस्तनि मूंखे मुरकंदे मोट ॾिनी उहो आहे घुर त घुरा ये केॾो पको वेसा हुआ हली ईंदो हो त कुझु आऊं बि अॻु भरो थियां अॼु मां पंहिंजे महबूबनि वटि आयो आहियां पंहिंजनि महबूबनि मोट में मुंहिंजो गिरेबान गुलनि जे हारनि सां भरे छॾियो आहे तव्हां पक सम्झो त तव्हां इहा हिकु दफ़ो मोहबत जी मोट ॾिनी आहे सिकंदर जतोई वटि तव्हांखे हिन खां 1000 दफ़ा वधीक मोट उस्तादनि जा खोड़ सारा मसइला आहिनि जेके सरकार वटि पाइप लाइन में तव्हां मोहबती माण्हू जो इहो इताद रहियो त सरकार खां उस्तादनि जा मसइला ठके ठोके हल कराईंदासीं हीअ जेका असांजी इलेक्शन आहे इहा असांजी इलेक्शन आईनी इलेक्शन आहे हाई कोर्ट सखर जे हुकुम ते इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे हुकुम मिलियो आहे ऐं उन्हनि उहा इलेक्शन कराई आहे हिन आईनी इलेक्शन ते सिंध जो को बि जेकॾहिं उस्ताद ॾाओ मूं सां बहस करे त मां उन सां बहस मुबाइज़ो दलील ऐं दलाले जी सूरत में करण जे लाइ तयारु आहियां पर हुननि दोस्तनि जी हैदराबाद में हुननि जा ग्रुप इलेक्शन में विया आहिनि कोर्ट में विया आहिनि उते जंहिं हारायो आहे कंहिं खटियो आहे ॿई कोर्ट में विया आहिनि उन्हनि इंडस्ट्रीज डिपार्टमेंट खे बि धुर कयो आहे इंशाअल्लाह ताला उते कोर्ट में अॻु बि फतह हक़ ऐं सच जी थी इंशाअल्लाह ताला अॻिते बि फतह हक़ ऐं सच जी थींदी तव्हां घोटके जे उस्तादनि जूं वॾियूं महिरबानियूं वॾा अहसान वॾा कुर्ब मूंखे पक आहे मूंखे यकीन आहे हीउ जेको असांजो गुलदस्तो ठहियो आहे इहो गुलदस्तो हिन घोटके जे उस्तादनि जो मान मथां कंदो अवां दोस्तनि जा कुर्ब मौला अवां खे सलामत रखे साईं मां इजाज़त थोड़ा सभिनी दोस्तनि बाक़ी तव्हां फोटो करे अंदर पूरी बॉडी सर अंदर अचो कुछ असा कुछ ठीक है मदद नहीं जी एडी जाओ होते दारो मीडिया ने माइन हां साईं गुजर दीजिए को साईं जो लाइव कर रहे जी उमर भाई हां अचो बिस्मिल्लाह सर साहब पैसा एक खानगड़ा वाले असा नालो गरीबन जो खानगड़ा